कंदकोट सी सेक्शन थाणे जी हद मां गुज़िरियल राति अॻवा थियल पुलिस एहलकार नवीद अमन जखरो जी दाड़ियलनि पारां सोशल मीडिया ते वीडियो वायरल कई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो एॾो वारी पुलिस एहलकार ते तशदुद करे रहिया आहिनि। पुलिस एहलकार चई रहियो आहे त हिननि जा जेके बि माण्हू पुलिस गिरफ़्तार कया आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एॾो वारी मूंखे राति ई मारे छॾींदा। हिन वक़्त ताईं पुलिस एहलकार समेत 25 खां मथे शहरी ॾोहारनि जे क़ैद में क़ैदी बणियल आहिनि। पुलिस ॾोहारनि अॻियां बेवस बणियल आहे। शहरनि पारां अमन अमान जी बहाली ॾोहारनि जे ख़ात्मे जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ वीडियो में कहिड़ा मंज़र आहिनि अचो त ॾिसूं था। मुंहिंजी IG साहब सिंध कश्मीर कंदकोट SP ऐं DIG CTD DIG लाड़काणा रेंज खे गुज़ारिश आहे, मां हींअर सब्ज़ोनि जी हिरासत में आहियां। हिननि जा जेके बि मसइला आहिनि, हिन जा ॿार जेके बि कब्ज़े में आहिनि, दफ़न थिया कब्ज़ो थियल आहिनि, क़ैद में आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे त हाणे मूंखे बि जंग में गोली लॻल आहे हाणे, ऐं जेकॾहिं हिननि जा मुताला न मञा वेंदा त मुंहिंजी अञा जान हली वेंदी। मुंहिंजो चाचा अब्दुल अज़ीज़ भाऊ अमन नवाज़ खे गुज़ारिश आहे त हिन सां SP साहिब सां राब्तो कयो ऐं हिन सां को राब्तो करे मुंहिंजी जान छॾायो। मुंहिंजी जान ख़तरे में आहे। हिते ॾींहुं राति ॾुखियाई में वेठा आहियूं, न हिते बिजली आहे छा कुझु बि सहूलियत न आहे। हिते मच्छर नंदर कचे में वेठा आहियूं, मुंहिंजी जान छॾायो हिते। मुंहिंजी IG सिंध कश्मीर कंदकोट SP साहिब खे अपील आहे, गुज़ारिश आहे त मुंहिंजी मदद कयो। मूंखे जंग में गोली लॻल आहे, मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। DIG लाड़काणो DIG CTD सिंध मुंहिंजी मदद कई वञे, मूंखे तो बचायो वञे। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मूंखे राति हिते मारींदा। सभई जा जेके बि हिते माण्हू कंदकोट में जेके बि हिते गिरफ़्तार थियल आहिनि, हिते बदल आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो, उन्हनि जे माण्हुनि खे छॾियो, मुंहिंजी मदद कयो, न त हिते मूंखे राति मारींदा। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, बचायो मूंखे। SP साहिब कश्मीर कंदकोट मुंहिंजी मदद कयो, न त ॿिया ई माण्हू मारींदा।